अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आबो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पोरियतन जे हकनि जी तहरीक में पीपी जो अहम किरदार रहियो आहे। पीपी पंहिंजे दौर में मज़दूरनि जे हक़ जो तहफ़्फ़ुज़ कयो। अॼु बेनज़ीर मज़दूर कार्ड जारी करे रहिया आहियूं। 18 तरमीम खां पोइ इहो बीआई खे सूबे ॾांहुं मुंतक़िल थियणु घुर्जे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बेनज़ीर मज़दूर कार्ड विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त कराची जे तक एनए 249 में थियल नंढी चूंड में घटि टर्नआउट बावजूद समूरियूं जमायतूं दांधली हुजण जी दावा करे रहियूं आहिनि। अपोज़िशन खे चूंड सुधारनि ते हुकूमत जो साथ ॾियणु घुर्जे। इलेक्शन में शफ़ाफ़ियत लाइ टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां जमहूरियत बि मज़बूत थींदी। हुकूमत टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ज़रिए चूंड सुधार आणण जो अज़्म रखे थी। इलेक्शन कमीशन नून लीग उम्मीदवार मिफ्ता इस्माइल जे कराची जे तक एनए 249 में वोटनि जी ॿीहर ॻणप वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त 4 मई ते ॿुधणी लाइ मुक़रर। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त चूंड जेकॾहिं शफ़ाफ़ थी आहे त कंहिं जमायत खे परेशान न थियणु घुर्जे। खटण जो मार्जन कुझु सौ वोटनि जो आहे ऐं रद्द थियल वोट खटण जे फ़र्क़ खां वधीक आहिनि। 5% खां घटि फ़र्क़ ते ॿीहर ॻणप असांजो कानूनी ऐं आईनी हक़ आहे। मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत जे ॾिहाड़े जे मौक़े ते हर क़िस्म जा जुलूस कढण ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो। एनसीओसी मूजिबि यौम अली जे मौक़े ते जुलूसनि ते पाबंदी कोरोना जा केस वधण सबबि लॻाई वई आहे। मजलिसूं मुनक़िद करण जी इजाज़त एसओपी तहत हूंदी। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 13 मरीज़नि जे फौत थियण खां पोइ हयाती विञाईंदड़नि जो अंग 4658 थी वियो। कोरोना जा 1178 नवां केस ज़ाहिर। कराची में 419, हैदराबाद में 407 ऐं सखर में 85 नवां केस ज़ाहिर। मजदूर के लिए कोई छुट्टी नहीं होती है। मजदूरों के नाम पे सब छुट्टी मिलती है। अॼु सिंध समेत दुनिया में पुरियतनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। कोरोना वायरस सबबि लखे पुरियत बेरोज़गारीअ जो शिकार। शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। कोयटा वेझो काणे कोच में टक्कर, जैकबाबाद वासी 5 ॼणा फौत थी विया। फौतियुनि में सईद अहमद चाचड़, अहमद अली पहियार, रियाज़ सोलंगी, नियाज़ सोलंगी ऐं आबिद अली डंगर शामिल। फौतियुनि जे घरनि में रोज़ राड़ो मची वियो, सोग वारो माहौल। शिकारपुर लॻ लखीदर थाणे जी अध शाहीबाग भरिसां अणॼातल शख़्स जो ॿोरी बंदि लाश हथायो। पुलिस लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, सुञाणप न थी सघी। डोकरी भरिसां ॻोठ सीहड़ में नींगर पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वियो। सांगड़ जे मॉडल टाउन वारे इलाइक़े में नींगर पाणी जे टब में ॿुॾी फौत थी वियो। फौती ॿारनि जे घरनि में कोहराम मची वियो। मीरपुर माथेले भरिसां दाद लॻारी जे ॻोठ ग़ुलाम हैदर लॻारी में 3 घरनि खे बाहि लॻी वई। अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। ऐं दादू लॻ ॻोठ शेर मोहम्मद सोलंगी जो रहवासी नौजवान फतेह मोहम्मद सोलंगी औरताणे आवाज़ ते रिखिजी अगवा। धाड़ेलनि पारां मुगवी जे वारसनि खां 15 लख रुपया भुंग तलब।